घोड़की ज़िले जो खानपुर मार तालको जेको ज़िंदगीअ जे मिड़नी सहूलियत खां त महरूम आहे, पर हिन तालके जे अवाम लाइ सिहत जी सहूलियत बि को साबिया नथी न ख़्वाह बणिजी वियो आहे। खानपुर मार तालके अंदरि सिहत खाते जी सहूलियतुनि जी मैसर न हुजण करे हिन तालके जो अवाम मौत जे मुंहं में आयल आहे। खानपुर मार जे अवाम खे सिहत जूं सहूलियतूं मुहैया करण लाइ जुड़ायल शेख हमदान बिन मोहम्मद तालके अस्पताल रुगो नाले में तालके अस्पताल आहे, पर हिन अस्पताल मां बुखार जी गोरी भी मरीज़नि खे कोन थी मिले। शेख हमदान अस्पताल में सहूलियत न हुजण करे हितां जा रहवासी इताई डॉक्टरनि हथां फुरजण लॻा आहिनि। कमीशन जे थ्रू असां हाणे काफ़ी डॉक्टर्स अची चुका आहिनि, जेका असां वटि अवेलेबिलिटी ऑफ डॉक्टर्स तमामु सुठी थी वई आहे। मेडिसन जी असां हिन वक़्तु थोरी शार्टेज आहे, जेका असां अप्रूवल लाइ मोकिलियो, जंहिंसां अप्रूवल थींदी असां वटि उहा शार्टेज ख़तमु थी वेंदी। तमामु काफ़ी सुठी ओपीडी आहे, 200-300 खां जेका असां डेली कवर करूं था पिया। होॾां जा होॾे रुलाइनि था, होॾां जा होॾे, कंहिं महिल मिलो आहे, कंहिं महिल को टेस्टां बेस्टां जेके सही बि कोन कनि, चे कोन्हे फलाणो कोन्हे, हे कोन्हे, हे कोन्हे, हिते इन करे वञूं 2-2 ॾींहं अचूं था सांधे ई असां हिते, जेके असांखे हिते कोई सहूलियत नथी मिली सघे। को सहूलियत बि न आहे, नंढड़ा खणी हिकिड़ी शीशी खणी ॾींदा आहिनि, न को टेस्ट आहे, न को दवा आहे, न को दारू आहे। असां ग़रीबनि जो अपील ॿुधो, कोई हितां डॉक्टर को भलो को बीहारे। सिंध जे सिहत खाते खे घुर्जे त खानपुर मां जे शेख हमदान बिन मोहम्मद तालके अस्पताल खे गरीब मरीज़नि लाइ मसीह घर बणाए त जीअं खानपुर मां तालके जी अबोज अवाम सिहत जूं जोॻियूं सहूलियतूं हासिल करे सघे। कैमरामैन जावेद काज़ी सां गॾु साहिल काज़ी, सिंधी न्यूज़, खानपुर मार।